गुरौता असीचा गुरौता शहीद तोसा आवचन शहीद तोसा आवचन जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी शहीद अफजल लुंड जे कातिलन खे गिरफ्तार कयो शहीद अफजल लुंड जे कातिलन खे गिरफ्तार कयो शहीद अफजल लुंड जे कातिलन खे गिरफ्तार कयो शहीद अफजल लुंड जे कातिलन ते शहीद अफजल लुंड जे कातिलन ते शहीद अफजल लुंड जे कातिलन ते इंतजामिया तेरे ज़ाब्ते हम नहीं मानते इंतजामिया तेरे ज़ाब्ते हम नहीं मानते तू जो देश सिंधु देश तू जो रैपर सीएम सैयद सच्चो देशी पक्को देशी बशीर कुरैशी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी मारा मारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी शहीद अफजल लुंड जे कातिलन खे गिरफ्तार कयो शहीद अफजल लुंड जे कातिलन खे गिरफ्तार कयो जारी आहे जारी जंग असांजी जारी रहंदी शहीद तोसा आवचन भलो कंदुस शहीद तोसा आवचन भलो कंदुस मुझो देश सिंधु देश मुझो खान बशीर खान मुझो रैपर लुंड जे कातिलन खे गिरफ्तार कयो आजादी असीचा गुरौता आजादी मुझो देश सिंधु देश मुझो रैपर सीएम सैयद नारा लगता नींदा बशीर खान शीहदा नारा लगता नींदा बशीर खान शीहदा जी वाजद सर लाइव दोस्तों जी तव्हांखे ख़बर आहे वॾी पहिरियों शहीद अफजल लुंड खे बेदर्दी सां विच रोड ते क़तल कयो वियो शहीद अफजल लुंड जो हिकु नौजवान शागिर्द आहे ऐं हू पंहिंजे कमकार पंहिंजे शादात कोट वेलो जिते हुनखे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे मां सम्झां थो इहो सिर्फ़ु हिकु शहीद अफजल लुंड जो क़तल न आहे पर ही पूरी सिंधी क़ौम जे नौजवाननि ऐं शऊर जो क़तल आहे छाकाणि त सिंध जो नौजवान हाणे जेका शऊरी बुनियादनि ते सियासत करे थो इहा सियासत रियासत जी निड़ी में चुभी रही आहे जेका सियासत हाणे सिंध जो शऊर सिंध जो नौजवान ख़तमु करण लाइ तयारु न आहे उनखे मुझाइण लाइ उनखे हेठि झुकाइण जे लाइ हाणे उहो रियासत पंहिंजा हरबा इस्तेमालु करे रही आहे असां इन रियासत जे हरबनि खे कोन था मञूं ऐं असां वाज़े तौरु चऊं था त अॼु तव्हां शहीद अफजल लुंड खे शहीद कयो आहे त सुबुह सिंध जे ॿियनि नौजवाननि खे बि शहीद कंदो शहादतूं असांखे क़बूल आहिनि पर असां घटि में घटि एतिरो चवणु चाहियूं था त शहीद अफजल लुंड जो जेको क़तल आहे उनजी शफ़ाफ़ इंक्वायरी ऐं जांच कई वञे उनजा जेके कातिल आहिनि उनखे कैफ़र किरदार पहुचायो वञे बाक़ी असांजो पहिरियों ऐं आख़िरी मुतालबो इहो ई आहे सिंध जेकी आहे उहा हज़ारे सालनि खां हिकु तारीख़ी वजूद रखंदड़ वतन आहे ऐं उन वतन जे मथां ई तव्हांजो जेको जबर आहे ही तव्हांजो जेको ज़ुल्म आहे इहो महिरबानी करे बंदि कयो न त ॿी सूरत में अगरि सिंध जा नौजवान बग़ावत ते लही आया त पोइ तव्हां हुनखे मौक़ो कोन ॾेई सघंदो जीअं ॿियो कुझु सिंधु देश जी शराफुद्दीन जी सिंधु देश जी आबरे साईं जीम सैयद जी शहीद अबू जहाद मोहतरम बशीर खान कुरैशी जदोजहद जीअं त असां ही राति ॾिसो असांजे मथां सल्तनत कयो सिंधी क़ौम जे मथां सल्तनत कयो सिंधी क़ौम खे मां ख़तमु कंदुमि इहो तुंहिंजो भुल आहे असांजा शऊर अॼु बि ज़िंदा आहिनि अफज़ल जहिड़ा नौजवान अॼु बि ज़िंदा आहिनि हर विक ते तोसां बग़ावत कंदा आहिनि छो जो असां पंहिंजे धरतीअ जे हिफ़ाज़त करणु चङी तरह ॼाणूं था तूं असांखे क़तल करे तूं असांखे टाचर सीलनि में रखी करे हिसाए नथो सघे छो जो सिंध जो शऊर अञा ताईं ज़िंदा आहे ऐं ता क़यामत ज़िंदा रहंदो असां GSM क़ौमी महाल जे प्लेटफॉर्म ते अॼु गुड्डू ऐं कश्मीर में शहीद अफजल खान जी
गिरफ़्तारी खिलाफ़ अफ़ज़ल लुंड जी गिरफ़्तारी खिलाफ़ हिते एहतजाज कयूं था। असांजो एहतजाज जेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं शहीद अफ़ज़ल लुंड जी खून सां इंसाफ़ न कयो वेंदो। जी सर। असांजो इहो मौक़िफ़ आहे त सिंधी माण्हुनि खे बेदर जेली ॾींहों ॾींहुं क़तल कयो अथऊं, सिधो ऐं साम्हूं चिटे मोहदे ॾुका जेसि ताईं आज़ादी जी ॻाल्हि आज़ादी जी घुर नथा कनि कॉन्फ्रेंस अॻुवान जेके बि आहिनि उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म जोड़े करे आज़ादी जो नारो हणणु अचे जी नथी। आज़ादी 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 तेरे साथ हम नहीं मानते, तेरे साथ हम नहीं मानते, तेरे साथ हम नहीं मानते। गिरफ्तार करो शहीद अफ़ज़ल लुंड के कातिलनि खे गिरफ्तार करो। जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी मारा मारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी।